अच्छा सर, हिकिड़ी उम्मीद हुई CCI जो इजलास ख़त्म थी वियो ऐं ख़बरूं जेके पाण डिस्कस वेठा पिया कयूं त जेको कैनालनि जो मनसूबो आहे ख़त्म थी वियो ऐं हिकिड़ी उम्मीद बि हुई त सिंध में तकरारी कैनालनि ख़िलाफ़ जेके एहतजाज आहिनि, जेके मुज़ाहिरा आहिनि, जेके धरणा आहिनि, जंहिं सबबि जेके ट्रैफ़िक आहे मुअतल आहे ऐं सूबनि जो कम्यूनिकेशन पाण में कट थियल आहे, सामान जी जेका रसद आहे उनखे पहुचाइण में तमामु घणियूं मुश्किलूं पैदा पियूं थियनि ऐं इन जे करे वरी दवाउनि समेत मुख़्तलिफ़ जेके मामूल जूं शयूं आहिनि उन जी खोट बि पैदा थिए पई। हाणे अॼोके इजलास खां पोइ इहा उमेद कई पई वई त भई इहे जेके धरणा आहिनि उहे ख़तमु थी वेंदा, पर हाणे वरी इहे ख़बरूं पियूं अचनि त वकील जेके धरणनि ते वेठल आहिनि उहे चवनि था त असांजा धरणा जेके आहिनि उहे अञा बि जारी रहंदा ऐं हू इन शइ खे क़बूल नथा कनि। तव्हां सम्झो था त हाणे को जवाज़ आहे, अञा बि को जवाज़ आहे त धरणा कंटिन्यू कजनि? ॾाढी जेका मुंहिंजी सोच खां या सम्झ खां ॿाहिरि आहे। जॾहिं हिकिड़ो वॾो इशू आहे, असीं सिंध जे अवाम जे हक़नि जी ॻाल्हि कंदे असीं सिंध जे लाइ पाणीअ जे लाइ जेको हसास मामिलो आहे, असीं सम्झूं पिया त जे अगरि कैनाल ठहंदा त सिंध जो अवाम ज़राअत ठहियो पर पीअण जो पाणीअ जो ढुक पीअण लाइ बि सिकंदो। उन इशूअ ते असीं अल्हम्दुलिल्लाह अॼु रिज़ॉल्व करायो। अॼु वफ़ाक़ी हुकूमत गोॾा खोड़े इन ॻाल्हि ते मजबूर थी आहे त हा जेके कैनाल आहिनि उहे हाणे कोन ठहंदा। त मां सम्झां थो त हाणे त मसइलो ख़तमु थी चुको आहे। हाणे कहिड़ी ज़िद आहे, कहिड़ी अना आहे, कहिड़ो इशू आहे, कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजे करे हाणे बि दोस्त वेहंदा? मूंखे नथो लॻे त ईअं थींदो। मूंखे यकीन आहे त हाणे त सभु दोस्त जशन मल्हाईंदा, ख़ुशियूं कंदा त हिकिड़े वॾे अहिड़े मनसूबे खे, जीअं माज़ीअ में कालाबाग डैम जे मनसूबे खे शहीद अम्मा मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी क़यादत में दफ़न कयोसीं, अॼु हिन 6 कैनालनि जे मनसूबे खे बिलावल भुट्टो ज़रदारीअ जी क़यादत में दफ़न करे चुका आहियूं। त हाणे त ख़ुशियूं मल्हाइणु खपनि, रोडनि में रस्तनि ते जशन थियणु खपे ऐं रोड रस्ता बंदि छो थियणु खपनि? हाणे त हिक ॿिए खे भाकुर पाए असीं इन ॻाल्हि जो इज़हार कयूं त जॾहिं असीं मुतहिद थींदासीं त ॾिसो त असां कहिड़नि मसइलनि खे बि हल कराए सघूं था। सो मां नथो सम्झां त हाणे अहिड़े क़िस्म जी रोड रस्ता बंदि थियणु खपनि। हाणे दोस्त वॉलंटियरली ख़ुशी करे रस्ता रोड खोलियनि त जीअं आवाम खे बि बहितर तरीक़े सां, छो जो न सिर्फ़ु इन रोड रस्तनि जे बंदि थियण जे करे सिर्फ़ु पंजाब खां ईंदड़ शयूं या सिंध खां वेंदड़ पंजाब ॾांहुं शयूं मुतासिर कोन थियूं आहिनि, असांजी सॼी सिंध पिणु मुतासिर थिए थी। सिंध में लोकल अलाए केतिरी ट्रैवलिंग आहे, लोकली अलाए केतिरियूं जेके शयूं आहिनि रोज़मर्रा खाइण खाधे पीते जूं शयूं लोकली हर डिस्ट्रिक्ट में वेंदियूं आहिनि, उहे बि डिस्टर्ब आहिनि। सो बहितर तरीक़े सां मां सम्झां थो त हाणे मसइलो जॾहिं हल थी वियो आहे, इशू जॾहिं रिज़ॉल्व थी वियो आहे, त पोइ हाणे छाजी एहतजाज, छाजा रोड बंदि? पोइ बि एहतजाज कंदा, रोड बंदि, सिंध हुकूमत छा कंदी? हाणे कीअं खोलाईंदी रोड रस्ता? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त मां तव्हांखे पहिरियां बि अर्ज़ु कयो त जॾहिं इशू हल थी वञे, हिकिड़ो ॾिसो असांजी पब्लिक शऊर रखे थी, असांजो पब्लिक सम्झे थी त ॾिसो हिकिड़ो मसइलो आहे, उन मसइले ते दोस्त निकिता, सिविल सोसाइटी निकिती, पूरो सिंध निकितो, सिंध में रहंदड़ हर पार्टी इन ॻाल्हि खे रेज़ कयो, असां चऊं था सॼी सिंध निकिती। ठीकु आहे, इशू हल थी वियो, मसइलो रिज़ॉल्व थी वियो। हाणे पोइ बि अगरि को दोस्त चवे बि हे ऐं एहतजाज करे त पोइ क़ौम खे सम्झणु घुरिजे त अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे, अहिड़ो कहिड़ो मक़सदु आहे, अहिड़ी कहिड़ी सोच आहे पुठियां। इन ॻाल्हि ते त क़ौम खे बि जवाबु ॾियणु खपे, असांजे सभिनी दोस्तनि खे सोचणु खपे। सम्झो, तव्हां पाण सम्झो था, तव्हां मूंखे इन ॻाल्हि जो जवाबु ॾियो त जॾहिं मसइलो हल आहे, तव्हां ॾिसो त अॼु मसइलो बाक़ाइदा तौर ते बाज़ाब्ता तौर ते हल थी वियो आहे, कैनालनि जो मनसूबो ख़तमु थी चुको आहे, दफ़न थी चुको आहे, पोइ छो